छा तव्हांखे ख़बर आहे त मेकअप गॾह जी खल मां तयारु कयो वेंदो आहे। हिकु रिपोर्ट मुताबिक़ चीन दुनिया में गॾहनि जी ख़रीदारीअ जे हवाले सां पहिरें नंबर ते अची वियो आहे। हिन वक़्तु गॾह जी फ़ी खल $350 ऐं चर्बी $550 फ़ी किलो खां बि वधीक महांगी थी चुकी आहे ऐं पाकिस्तान गॾहनि जी एक्सपोर्ट जे हवाले सां दुनिया में अॻिते आहे। इहो ई सबबु आहे जो दुनिया में अॼुकल्ह गॾहनि जा अघ महांगा थी विया आहिनि। असां अक्सर बेवकूफ़नि लाइ गॾह जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं, पर इहा ख़बर त हाणे पई त गॾह त यार वॾे कम जो आहे। हिकु आलमी नशरियाती इदारे जी रिपोर्ट मुताबिक़ दुनिया जो बहितरीन मेकअप गॾह जी खल ऐं चर्बीअ मां ठहे थो। दुनिया में कॉस्मेटिक्स ठाहींदड़ अक्सर कंपनियूं पंहिंजे प्रोडक्ट्स में गॾह जी खल ऐं चर्बीअ खे क़ाबिलियत ॾियनि थियूं। दुनिया अंदरि अक्सर मेकअप में इस्तेमालु थींदड़ फेस पाउडर, बेस फाउंडेशन, फेस लोशन, शाइनर, वैक्स, फेस क्रीम, फेशियल, वाइटनिंग क्रीम, लिपस्टिक, लिप लाइनर, फेस मास्क, ब्लीच वग़ैरह गॾह जी खल मां तयारु थियनि था। उनखां अलावा चीन में हाणे सर्दी विघे निंड न अचण जी दवा ईजाओ बि ठाही वञे थी। कंहिं वक़्तु पाकिस्तान में 20 मिलियन गॾह हुआ, जेकी घटिजी 6 मिलियन वञी बचा आहिनि। हिन वक़्तु दुनिया में गॾह बरामद कंदड़ मुल्कनि में चीन पहिरें नंबर ते आहे। गुज़िरियल साल सिर्फ़ पाकिस्तान मां $1 अरब जूं गॾहनि जूं खलूं ॿाहिरियनि मुल्कनि खे मोकिली वियूं आहिनि। बाक़ी गोश्त जी ख़बर नाहे कंहिंखे फ़राहम कयो वियो। इन रिपोर्ट बैदि मूं त नानी अमा वारो नुस्ख़ो मेट जो लेप हणण जो फ़ैसिलो कयो आहे। बाक़ी हर को पाण ॼाणे पिया।